मुङनि जी दाल हिकु अहिड़ी खुराक आहे जेका पंहिंजे ज़ाइक़े जे करे ॿारनि तोड़े वॾी उमिरि जे माण्हुनि खे तमामु घणी पसंदि हूंदी आहे। मुख़्तलिफ़ फ़ाइदनि समेत इहा दाल जल्दी हज़म थियण जे करे नंढनि ॿारनि खे शुरूआती खुराक तौर बि ॾिनी वञे थी। बुखार ऐं ॿियनि बीमारियुनि में जिते को बि खाधो नाहे वणंदो उते इहा दाल वॾे शौक़ सां इस्तेमालु कई वेंदी आहे। मुङनि जी दाल प्रोटीन हासिल करण जो हिकु बहितरीन ज़रियो हुजण सां गॾु अमाइनो एसिड ऐं कार्बोहाइड्रेट्स जे झझे मिक़दार जे करे तवानाई हासिल करण जो बि अहम ज़रियो आहे। उन खां सवाइ उन में मैग्नीशियम, आयरन, ज़िंक ऐं पोटाशियम समेत केतिरा ई विटामिन्स ऐं मिनरल्स मौजूदु आहिनि। इहो ई सबबु आहे जो मुङनि जी दाल खाइण सां गॾु उन जे पाणीअ जा बि सिहत लाइ अनेक फ़ाइदा आहिनि, जंहिंजो अॼु असां हिते ज़िक्र कंदासीं। जवानी बरक़रार रखणु। मुङनि जी दाल जे पाणीअ में ऑक्सीडेटिव ख़ासियत जे करे जिस्म में पैदा थींदड़ दबाव वारी कैफ़ियत बि बहितर थींदी आहे, जंहिंजे करे इंसान जे जिस्म ते उमिरि जा असर थियण घटिजी वेंदा आहिनि। रोज़ हिकु भेरो इहो पाणी पीअण सां माण्हू वधंदड़ उमिरि जे असरनि खां महफ़ूज़ रही डिघी उमिरि ताईं जवान रहंदो आहे। ब्लड प्रेशर जा फ़ाइदा। मुङनि जी दाल में मुख़्तलिफ़ जुज़ हुजण करे उहा हाई ब्लड प्रेशर खे घटाइण में बि वॾी मदद ॾींदी आहे ऐं जिस्मानी तवानाई बहाल कंदी आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर घणे ब्लड प्रेशर वारे मरीज़नि ऐं बुखार में मुब्तला माण्हुनि खे मुङनि जी दाल खाइण जो मशवरो ॾींदा आहिनि। कोलेस्ट्रोल ऐं दिलि जी सिहत। मुङनि जी दाल जो पाणी तासीर जे हवाले सां तमामु घणो महफ़ूज़ हूंदो आहे, जंहिंजो बाक़ाइदगीअ सां इस्तेमालु न रुॻो ब्लड प्रेशर ते कंट्रोल करे थो, पर वधियल कोलेस्ट्रोल लेवल खे घटाए दिलि जी सिहत बहितर करण में बि वॾो मददगार साबित थींदो आहे। शुगर जा फ़ाइदा। मुङनि जी दाल में फाइबर जो झझो मिक़दार हुजण करे उन जा फ़ाइदा उन जे पाणीअ में बि हूंदा आहिनि। इहो पाणी पीअण सां कब्ज़ीअ जी शिकायत ख़तम थियण समेत रत में शुगर जो मिक़दार बि घटि थींदो आहे। वज़न में लाथ। वधियल वज़न मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु हुजण करे अक्सर माण्हुनि लाइ परेशानीअ जो सबबु हुजे थो, जेके मुङनि जी दाल जो पाणी पी उन मसइले मां जिंद छॾाए सघनि था। इन पाणीअ में प्रोटीन ऐं ग़ज़ाइयत जो झझो मिक़दार हुजण सां गॾु सणब बिल्कुलु बि नाहे हूंदो, जंहिंजे करे उन जो रोज़ानो इस्तेमालु वज़न घटाइण में बि वॾो मददगार साबित थींदो आहे। फाइबर हुजण जे करे मुङनि जी दाल जो पाणी चर्ॿीअ खे ॻारे जिस्म मां कढण लाइ बि वॾो फ़ाइदेमंद हूंदो आहे। मुङनि जी दाल जो पाणी ठाहिण लाइ हिकु गिलास पाणीअ में थोरी दाल विझी घटि में घटि 4 कलाकनि ताईं पिसाए रखो। उन खां पोइ दाल खे पाणीअ समेत हल्की बाहि ते एतिरे ताईं पचायो जेसि ताईं दाल ॻरी न थी वञे। दाल ॻरण खां पोइ उन खे कंहिं साफ़ कपिड़े सां छाणे उहो पाणी पी सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk